हाणे तवज्जो कर मुंहिंजा दोस्त अजीज, मैदान करबला जे अंदर पहुंचण का पहिरीं थोड़ो इन हकीकत दे निहार लतीफ सरकार जे हिन शेर सां त सख्ती करबला जी लफ्ज़ लफ्ज़ ते गौर कजा, छो त लफ्ज़ न सुने लतीफ जा। सख्ती करबला जी आहे निसोरो ई नाज़, चाहे निसोरो नाज केर कदो आ, कहते कदो आ, जो मां उन वक्त नाज कंदी आ जॾहिं बचड़ो हुन जो कामयाब थींदो आ। दोस्त नाज कंदो आ जॾहिं दोस्त कामयाब थींदो आ। मुर्शिद नाज कंदो आ जॾहिं मुरीद मंज़िल तय कंदो आ। हकीकतान लतीफ सरकार चई रहियो आ, सख्ती करबला जी आहे निसोरो ई नाज, केरिंद परोड़ निराज कज़ियो करबला जो। कज़ियो भी आहे छो त गमगीन माहौल आ, कज़ियो भी आहे, सख्ती भी आहे। पहिरीं सख्ती आ, बाद में कज़ा है। हाय हाय जे के आशिक चयो, कान कनी जे कान असां काणू कढूं किन जूं। तवज्जो कर, हाणे हाणे इश्क जी गाल भी हले थी, इल्म जी गाल भी तवज्जो कर। कान कनी जे कान असां काणू कढूं किन जूं। चइबो आहे न घणा टंगू कटे छॾियईं पर कंहिंजे सिर ॾे ॾिठो त मूं हलियो वञ। कान कनी जे कान असां काणू कढूं किन जूं, न त केरु कान केरु असीं केरु कढे हाँ कान। हिकिड़े साजन कान असां काणू कढियूं कंहिंजूं। लतीफ सरकार जे बोलीअ के समझण जी कोशिश कर, न त काॾे इमाम हुसैन, काॾे पलीत यजीद, काॾे इमाम अली मकाम जिके हौज़े कौसर जा मालिक रब बनाया, काॾे फिरात नदी जो पानी। हकीकत दे जरा गौर कर ओ मुसलमान, काॾे इमाम हुसैन जी ज़ात, काॾे मुझे महबूब मुस्तफ़ा जा पाक कुल्हा। मुझो हुसैन ओहो आ, मुझो हसन ओहो आ, जन के मुझे मुस्तफ़ा दुनिया में जन्नत जो सरदार बनाए छड़ियो आ। सरदार कंहिंखे चइबो आहे? बहराड़ी में रहो था, चो जेको पूरी कौम जो मालिक हूंदो आहे उनखे छा चइबो आहे? चो चो छा चइबो आहे? सरदार। लेकिन दुनिया जूं तारीख़ूं मिटिजी वयूं। कंहिं बि दुनिया जे मुल्क में वज़ीर आज़म हिकिड़ो थींदो आहे, सदर भी ॻाल्हाए सदर भी हिकिड़ो थींदो आहे। जेकॾहिं ॿियो सदर त नाइब सदर, जे ॿियो वज़ीर आज़म त नाइब वज़ीर आज़म। पर मुंहिंजे मुस्तफ़ा दे निहार जन्नत हिकड़ी आ, मुझे मुस्तफ़ा ऐलान कयो, सय्यदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन। हे बई मां मुस्तफ़ा जा शहजादा जन्नत जा सरदार हन, न की नढो न की वॾो, बई सरदार हन। बिनी जे कुलड़न ते सरदारी जो बार मुझे मुस्तफ़ा रखियो आ, न उन्हनि इनकार कयो आ, न कंहिं सहाबी इनकार कयो आ। हाणे उन सरदारी जी थोड़ी गाल खोलिया। सुने अबू बकर सिद्दीक के मुझे मुस्तफ़ा जन्नत दिनी, चो चो जन्नत दिनी। उमर फारूक के जन्नत मुस्तफ़ा टिकेट मिली, जन्नत जी टिकेट मिली। उस्मान ज़िन्नूरैन के मिली, अलीउल मुर्तज़ा के मिली, तलहा ज़ुबैर के मिली। 10 सहाबिन के मुझे मुस्तफ़ा जन्नत जी टिकेट दिनी। अहम गाल पियो कया,
कयो इल्म वारा अकुल वारा बुधण जी समझण जी कोशिश कजो सहाबा के हुजूर जन्नत दिनी लेकिन छाजे एवज चो उन्हनि जानियूं कुर्बान करण ला दिनियूं बचड़ा कुर्बानी ला दिना माल कुर्बान कया एतरे ताईं कुर्बान कया जंग जो ऐलान थियो हुजूर फरमायो खणी अचो उमर फारूक अधु सामान खणी आयो अबू बकर सिद्दीक मेड़े चूंडे खणी आयो मुझे मुस्तफा पुछो ऐ अबू बकर छा खणी आयो या रसूल अल्लाह मेड़े चूंडे खणी आयो बचड़न जेला छा छलियो थई निहारे चवे तो मुझे बचड़न जेला मुझो अल्लाह ऐं मुझो मुस्तफा काफी आ जन सहाबा कुर्बानियों दिनियूं उन्हनि खे मुझे मुस्तफा जन्नत जी टिकेट दी उमर तू छा खणी आयो या रसूल अल्लाह जेतरो भी माल हो अधु खणी आयो थोड़ी थोड़ी गाल कंदो हजरत उमर फारूक जे दौरे खिलाफत में मदीने में दुकार पयो जन खे जन्नत जी टिकेट मिली रुगी उन्हनि जो कुर्बानियों दिस मदीने में दुकार पयो हजरत उस्मान जा 300 उठ लदजी प्याचन घणा गला गला घणा 300 उठ अनाज जा अचन पिया हजरत उमर फारूक के कहे बुधायो त मदीने में दुकारा 300 उठ अनाज जा उस्मान सुहणे जा अचन था रस्ते में हन काफिलो अची रहियो आ हजरत उमर फारूक हजरत उस्मान के घुरायो ये 300 उठ असां खे दे तोखे बीण दींदासी छा दींदासी हजरत उस्मान खिली चयो सौदो सस्तो आ चे ट्रीन दींदासी चे अन्या सौदो सस्तो आ चौण दींदासी अन्या सौदो सस्तो आ पंजूण दींदासी चे अन्या सौदो सस्तो आ हजरत उमर जे अखन में लुड़क अची विया निहारे चवे तो ऐ अदा उस्मान महबूब पाक जे हयात तय्यब में त जेको कुछ हूंदो हुई ए दई छडींदे अज पंजूण ते भी न थोड़ी सोने उस्मान जे अखड़न में लुड़क अची विया पाण फरमायो या अमीर अल मुमिनीन सौदो जरूर करणो आ पर नफो घणो खपे चवे तो दहूण खपे घणो खपे दहूण खपे हजरत उमर फारूक के दुख थी पयो हजरत उस्मान हलियो वयो जी सुबह जो टाइम थियो काफिलो मदीने तय्यब में पहुतो हजरत उस्मान गलन में उठन के वेहारे ऐलान कयो ओ मदीने वारो जेतरो वणे वखणी वञो जेतरो जंहिंखे वणे खणी वञो जॾहिं ख़बर हज़रत उमर फारूक खे पई हज़रत उमर फारूक ख़ुशीअ मां हज़रत उस्मान सां मिलंदो आहे उस्मान सौदो चईंसि तव्हां पंजूण चई मां रब सां दहूण ते सौदो करे छॾियो मुझे रब फरमायो मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालहा हिरी शइ ॾींदे त दहूण ॾेई छॾींदो मैं यानी जन्नत सहाबा खे मिली छाजे करे मिली जवाब जो ॿुधाइण थो चाहियां छाजे करे मिली चो सदकात जे करे खैरात जे करे जानियूं ॾियण जे करे निमाज़ुन जे करे रोज़न जे करे हजन जे करे जन्नत जी टिकेट मिली हिकड़ी निगाह कर मुझे दिल पर हसन ऐं हुसैन ते अम्मा फातिमत ज़हरा जे पाक बचड़न ते निगाह कर अञा निमाज़ फर्ज़ ई कान थी आ निमाज पढ़णो त पोजी गाला जॾहिं मासूम ॿारड़ो नेकी कंदो आ त माउ पीउ जे खाते में थींदी आ गुनाह कंदो आ माउ पीउ जे खाते में अञा निमाज फर्ज़ ई कान थी आ रोज़ो फर्ज़ ई कोन थियो आ अञा हज फर्ज़ ई कोन थियो आ छो त फर्ज़ियत आकिल बालिग खां बाद में थींदी आ अञा हसन हुसैन मासूम हन मुंहिंजो मुस्तफ़ा रुगी टिकेट न दींदो आ पर सरदारीअ जो ऐलान करे छॾींदो आ दुनिया के जन्नत मिलंदी आ इबादतुन जे करे हसन हुसैन के सरदारी मिलंदी आ चो पंहिंजे नाने जे मिल्कियत जे करे गाला गाला कंहिंजे करे पंहिंजे नाने जे मिल्कियत जे करे चो त अल्लाह जन्नत बनाई आ मालिकी मुझे मुस्तफा जे हवाले करे छॾी आ
वक्त महदूद मां गाल के क्लोज कया कीअं ख़बर पवे त वाकई जन्नत जी सरदारी मना मालिकी गला गला सरदारी मना जन्नत जी सरदारी मुस्तफा करीम हिते ॾिनी। हाणे हिकड़ी गाल करे तोखे समझाया त मुझे इमाम हसन हुसैन हिते ही सरदारी हलाए ॾेखारी या कान ॾेखारी। सौली सिंधी में बुधाइंदो मैं सजण साईं जो गुलाम हां। बहराड़ीअ जा सातड़ा माण्हुनि सां मुंहिंजी वॾी दोस्ती हूंदी आहे, इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सादड़ी ॿोली ॻाल्हाईंदो हां। इल्म वारा वॾा वॾा आलिम किताब पढ़ंदा आहिनि, स्टडी कंदा आहिनि वॾनि वॾनि आलिमनि खे। मूं जहिड़ा सादड़ा ग़रीब मारूअड़ा उहे कॾहिं कॾहिं प्रोग्राम ॾिसंदा आहिनि, इन करे सादड़ी ॿोली ॻाल्हाईंदो आहियां त उन्हनि जी दिलि ठरी पवे। चो बाग मदीने चो चो दिल ठरी पवे ऐं बाग मदीने। अजीजा ने मन ईद जी रात कहिड़ी रात गाला गाला कहिड़ी रात ईद जी रात ईद जी रात। हर अम्मा गरीब हुजे या अमीर हुजे, हर अम्मा जी तमन्ना हुंदी आ त मुझे बचड़े के कपड़न जो वगो गाला गाला छा हुजे गालायो छा हुजे न हुजे भले खां भलो हुजे। ज़ाहिद चन्नो चवंदो मुझे बचड़े के कपड़न जो वगो न हुजे। ज़ाहिद चांडियो चवंदो मुझे बच्चन के कपड़न जो वगो न हुजे। आबिद चांडियो चवंदो यार मोहम्मद चांडियो चवंदो मोहम्मद आसिफ या इस्माइल चांडियो जेके भी आहिनि सभु को चवंदो मुझे बच्चन के कपड़न जो वगो न हुजे। अॼु ईद जी रात सरदारुल अंबिया जन के कुलड़न ते खेॾाईंदो आ, जन के पंहिंजो पुटड़ो सॾींदो आ। ॿिन्ही वटि कपड़ा कोन्हनि, बिनी वट कपड़ा कोनन। अम्मा जे आडो पई भाइरो वेठा हन। अम्मा फातिमा जी मुंहिंजा बचड़ा मूंखे हींअर जो हींअर 9 वॻो खपे, हींअर जो हींअर खपे। इमाम हसन चवे मूंखे हाणे खपे, इमाम हुसैन चवे मूंखे हाणे खपे। ॻाल्हि तव्हांजी ॿुधल हूंदी, मां थोड़ो नए अंदाज़ में ॿुधाए तव्हांखे ताज़ी करे छॾियां। हींअर जो हींअर वॻो खपे। इमाम हसन चवे मूंखे साओ वॻो खपे, इमाम हुसैन चवे मूंखे ॻाढ़ो वॻो खपे। ॿुधाए केरु पियो अंदरों आवाज़ कढे जवाब ॾे, जवाब दे ओ गोठ कौड़ल चांडिए में रहना वारा। इमाम हसन चवे मुखे साओ वगो, इमाम हुसैन चवे गाढ़ो वगो। ईद जी रात टाइम घणो कोने, दुनिया जी पूरी तारीख खोल। वगा आया या कोन आया जवाब दियो। आया सिबियल आया या अण सिबियल आया जवाब दे। पीता में आधी जो वनी चवंदे ओ दर्जी खुदा जो नालो थे बचड़े जिद कयो आ वगो मुखे सिबी दे। ओ चवंदो कपड़ा घणा न चौण पंजूण वठ वगो सिबी दे। मुंहिंजा दोस्त अजीज दुनिया जो बच्चो फर्श ते रहण वारो फर्श जो नाज कंदो आ, पर जेको इमाम हसन ऐं हुसैन फर्श ते रही करे जो अर्शन खां मथे जो नाज कंदो आ। जन्नत काथे आ? इंद सिदरतिल मुंतहा जन्नतुल मअवा। जन्नत काथे आ जो सिदरतुल मुंतहा का गाला गाला। जन्नत काथे आ जो हिकड़ी त मुझे मुस्तफा जे कदम था। इंशाअल्लाह ताला वक्ती दो तवील न तो वञा। नंढड़ा मासूम बचड़ा हसन ऐं हुसैन वेठा फर्श ते हन, मदीने तैयबा में वेठा हन। अम्मा कपड़ा खपन, हा मां इएं नथी चवे तन हाज़ुर बच्चा, छो त मां खे ख़बर आ हेॾी सारी जन्नत जो मिल्कियत में, हेॾी सारी जन्नत जो अज़ीज़ा ने मन अदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। अजीजा ने मन अर्ज पे कम तवज्जो कयो। साईं असा फकीर वरी गालाए
अज़ीज़ान मन अम्मा फ़ातिमा ज़हरा जे बचड़न अंगल कयो सिंधीअ में ॿुधाई मां हिते वेठो आ मुझो घर काथे आ चो पडीदन में घर काथे आ मुझो ज़िलो नौशहरो फिरोज मोटरसाइकिल मुझी उते बीठी आ मां न हींअर फोन कया त मोटरसाइकिल मूडे दादू पहुचे त ईंदी आ कान ईंदी जवाब ॾियो गालायो इंदी या कान इंदी आहे तदह इंदी न ऐं बियो मुंजी पंहिंजी आ तदह इंदी न पर तहां मां हिते जेको बाहे जंहिंजी घर गाड़ी बीठल काने फोन करे त मुंजी गाड़ी मोकलियो त छा थो समझी अगो जवाब छा मिलंदुसि त माण्हुनि खे ॾिसी तो ड्रे खे ॾेखारी घर में बट्टे ते नालो कोन भई गाड़ी मोकलियो हवाल पे तो जवाब मिलंदुसि या न अज़ीज़ान मन मुझे मुस्तफा करीम इन फर्श ते वेही करे मदीने तैयबा में वेही करे हसन हुसैन के जन्नत जी सरदारी दिनी उन्हनि सरदारी हलाए ॾेखारी दुनिया ॾिसे त मासूम हन लेकिन ज़ाहिरी मासूम हन हकीकत में हड़िनी खां वॾा हन उहे मासूम चवन जी जल अम्मा कपड़ा खपन हा मुझा बचड़ा देर कान थींदी आ जन्नत मो वगा चेविया खणी अचण वारो केरा जवाब दे जवाब दे खणी अचण वारो केरा जो सुनो जिब्राईला जेको अंबिया दे पैगाम खणी विंदो आ अज हसन हुसैन जा कपड़ा खणी आयो आ सिपड़ वारो केरा जवाब दे केड़ो नबी आ जेको ओए एकड़ो नबी दर्जी थी गुजरियो आ केड़ो नबी आ तां के खबर ना है दर्जन के खुदा हिदायत दे के दर्ज को कम एडो प्यारो आ पर खुदा करे शल इनन जी नियत प्यारी ईदुन जो सजो सजो रातियों विञाईंदा मानू प्या रोजा रखदा इन के रुगी कपड़े हिकड़े अल्लाह जे कामिल वली दे एकड़ो शख्स खणी वियो कैंची छा खणी वियो ए फकीरनु गालियूं बुधो कैंची खणी वियो वडी कीमत वारी अल्लाह जे कामिल वली के तोहफो दिनई पाण कैंची खणी रोई दिनो कैंची खणी रोई दिनो रोंदे करे पाण फरमायो बच्चा जे कदे कैंची जगह ते सुई आणी असा के डाडी खुशी थे हां उन गुलाम अर्ज कयो मुजा साईं सुयूं त हजार मिली विंदियूं इन हिकड़ी कैंची ते पाण फरमायो एड़ियूं हजार कैंचूं असा कुर्बान कयो हिकड़े सुई जे ट्रोपे ते अल्लाह जे कामिलन जी निगाह निहार वो वेचारो शागिर्द हुयो मुरीद हुयो चे तो मुजा साईं खोले समझायो पाण फरमायो कैंची जो कम गढ़ियलन के जुदा कंदिया कैंची जो कम कटे गढ़ियलन के जुदा कंदिया पर सुई जो कम जेके जुदा हुंदा हन उनन के ट्रोपे गॾु कंदिया अल्लाह वारन जे उन निगाह कमाल दे निहार मोजा दोस्त अजीज तोखे गंढण जो दर्स मिली रहियो आ तोखां तो पुछां जन्नत में वगा कह सिबिया कह खां सिबराया बस एतरो चई मां मोटा तो त इमाम हसन ऐं हुसैन उहे नाज़ वारा जन जा ईद जा वगा रब जन्नत मां मोकिलींदो आ आने बुधा कादे यजीद कादे इमाम हुसैन कादे शिमरो पलीत कादे इमाम हुसैन मां तो को तो पूछा कादे मुझा दोस्त अजीज खोली जड़ो बदबख्त कादे मुझो इमाम आली मकाम वही सब कुछ छो थियो चो त अल्लाह जी कुदरता खुदा जी पांजी मर्जी आ दुनिया जी तारीख बुधाए रही आ हर दौर में जुल्म थींदो आयो आ जालिम मैदान में इंदो आ मगर फतेह जालिम जी न थींदी आ उन जी थींदी आ जेको मुझे रब जो बानो हुंदो आ नमरूद जालिम जुल्म कई गाला कैसा हज़रत इब्राहिम सा लेकिन अज भी नमरूद के याद कयो थो वने लानत विझी इब्राहिम सुने के याद कयो थो वने अल्लाह जो खलील समझी फिरौन जुल्म कयो हजरत मूसा अलैहिस्सलाम जे करे 18,000 औरतुन जा बचड़ा हुन कोहराए छड्या याद त फिरौन के भी कयो थो वने पर जालिम जे बुनियाद ते
अबू जहल ज़ुल्म कयो याद कयो थो वने, बिलाल के भी याद कयो थो वने। अबू जहल के ज़ालिम चई, बिलाल के आशिक चई। यजीद भी पंजे वक्त में ज़ुल्म जी इंतहा कई, याद अज उन लईन के भी कयो थो वने, याद मुझे सुने हुसैन के भी कयो थो वने। मगर यजीद जे मथा लानतूं विझी उनखे याद कयो थो वने, ऐं मुझे सोने हुसैन जे दामन में हथ विझी करे जन्नत जी दुआ घुरी पई वने। याद रखी छरजा मुसलमान, हे यजीद ऐं हुसैन पाक जो झेड़ो न हुयो, हे यजीदियत ऐं हुसैनियत जो झेड़ो हुयो, तॾहिं त क़यामत ताईं जारी रहंदो। उन वक्त जे यजीद जो मामिलो हिकड़ो हुयो त ज़ाते हुसैन के खत्म करे, जेको न करे सघियो। अज भी यजीदी मौजूद हन, उन्हनि जो मामिलो आ ज़िक्र हुसैन के खत्म करण, पर न करे सघंदा। अज़ीज़ाने मन उन वक्त जे यजीद इमाम अली मकाम बचड़न के तीरन ऐं नेज़न सां ईज़ायो। हिन दौर जा यजीदी भले उहे लाल मस्जिद वारा हुजन या के ॿिया, हिन दौर जा यजीदी भी पंहिंजे ज़ुबान जे तीरन सां मुझे दिलबर हुसैन जे आशिकन के डंगाए रहिया हन, उन्हनि के ईज़ाए रहिया हन। लानती यजीद के हू जेको चई रहिया हन, असां उहो नथा चई सघूं, हो उनके रहमतुल्लाह ला हौल वला कुव्वत। एड़े पलीद जेला एड़ा लफ्ज़ इस्तेमाल पिया कन। मुझा दोस्त अजीज, मोटी तवां के मैदान करबला में वठी हले। हकीकत सिर्फ बुधाया, गर्मी तेज थींदी पई वजे, तवां के भी गर्मी असर कंदी पई वने, लेकिन हकीकत जे तरफ मोटा पियो। मैदान करबला में सोनो अली अकबर शहीद थी वयो। ताके खबर आ तो सोने अली अकबर जी रब सूरत केड़ी ठाही हुई। हिकड़े जवान ते न गालायो, खुदा जो कसम रातियों ॾींहं खपन। इमाम हसन सुणे के अल्लाह मथे खां वठी करे हेस ताईं मुझे दिलबर मुस्तफा जहिड़ो बनायो, ऐं इमाम हुसैन सुणे के मुझे रब हितां खां वठी करे पेरन ताईं कंहिं जहिड़ो बनायो। चो मुझे मुस्तफा जहिड़ो बनायो, मुझे अल्लाह जे कुदरत ॾे निहार। वरी इमाम हुसैन जे बचड़े अली अकबर शहजादे के मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफा जे शक्ल जहिड़ो बनाए छॾियो। छो बनायो? पांजे कुदरत के पाण पियो जाने, पर आशिक़न लिखियो इन करे मता दुनिया वारो चवे तो खुदा के बनाइण कोन पियो अचे। अल्लाह फरमाए तो मां खुदा बनाइण ते कादिर हां। हसन ऐं हुसैन के अधु अधु छो बनाई? अगर सफर जे 11 तारीख दोस्तन इहो मौजू ॾिनो, अचजो उते तव्हां के ॿुधाईंदासीं त इमाम हसन हुसैन के अधु अधु रब छो बनायो। हिन वक्त मुझा दोस्त मैदान करबला में, छो तो उस तवां के दिसा पियो तेजी सां वठे पई मिंट। हाणे इमाम अली मकाम मैदान करबला जे अंदर हिकड़ो खुतबो पहिरीं ॾिनो, ऐं ॿियो खुतबो ख़बर अथव त कॾहिं ॾिनो? जॾहिं अली अकबर शहीद थी वियो, उन जो पाक जसद खाकी मुझो हुसैन खणी खीमन में आयो। सुनो कासिम घोट शहीद थी वयो, उनके कुलड़न ते खणी मुझे मुस्तफा करीम जे बचड़े खीमन में आंदो। एक रवायत मुताबिक खोड़ सारी रवायतों, बस भला मिंट करे वञा। अली असगर मासूम के मुझा दोस्त शहीद कयो वयो। इमाम हुसैन जे हथड़न में उनके खणी खीमन में रखियो। गाजी अब्बास बरदार के शहीद कयो वयो। पांजे घोड़े चढ़ियल ते उनके पांजे खीमन में आंदो। अज जदे मुझो दिलबर इमाम अली मकाम इमाम हुसैन मैदान में आयो आ, केड़ी सूरत में आयो आ? गौर कर। इमाम अली मकाम मैदान करबला जे जेडी मल विच मैदान ते पहुतो, जह मुर्तजिज घोड़े ते सवार हो, ओहो घोड़ो यमन वारन मुझे मुस्तफा के तोहफो ॾिनो हुयो।
उन घोड़े ते मुझे मुस्तफा सवारी कई, मुझे महबूब खां बाद अलीउल मुर्तजा सवारी कई, अलीउल मुर्तजा खां बाद इमाम हसन सवारी कई, इमाम हसन खां बाद अज मुझो दिलबर इमाम हुसैन सवारी करे रहियो। इन घोड़े जा भाग, इन घोड़े जे भागन सा के जो भाग आहे, हलीमा जे लाचड़ी ते मुझो मुस्तफा रुगी कदम रखियो त बिजली खां वधीक तेज थी वई। बुधा इन घोड़े जो मकाम छा हूंदो। लेकिन मुझा दोस्त अल्लाह जे फैसलन दे निहार इमाम अली मकाम उन मुर्तजिज घोड़े ते सवारा, मथे ते दिस्तारा छाहे, गाला गाला छाहे, मथे ते दिस्तारा, कहीं जी दिस्तारा चो महबूब मदीने वारे मीर जी दिस्तारा, हथ में तलवारा, तलवार के जिया चो फातिह खैबर अलीउल मुर्तजा शेर खुदा जे हथड़न जी तलवारा। पहलवान जड़े मैदान में लहंदो आ संदरो बधंदो आ, मुझे सुने हुसैन संदरो बधो आ, ओ संदरे वारो कपड़ो कहिड़ो आ चो अम्मा बतूल जी चादरा। ओ मुसलमान, ओ मुसलमान, मुझे हुसैन जी उहा घड़ी पुछणी थई त यजीद करबला जे यजीद खां पुछ चन रड़ियूं करे चयो, रड़ियूं करे चयो इमाम हुसैन तलवार हीअ करे यजीद मां चीखूं निकरी वञन, होॾे त निहारियो रुगी तलवार नाहे इए पई चमके ॼण आसमान जा सितारा लगा पया। शेर खुदा जो बचड़ो हिय जो मंदर मंजर वठियो वञे, बसर ऐं मूरीअ वांगुरु कटींदो वञे। दुनिया दाहूं करे निहारियो, ॾिसो अलीअ जो खून छा करे रहियो आहे। लेकिन अज़ीज़ान मन इन तमाम मामलात खां पहिरीं इमाम हुसैन ॿियो दफ़ो ख़ुतबो ॾिनो आहे, गौर सां ॿुध। अली अकबर जे शहादत खां पोइ, अली असगर जे शहादत खां पोइ, औनो मुहम्मद जे शहादत खां पोइ, सुहिणे कासिम जे शहादत खां पोइ चइनी पासे यजीदी बीठान, मुंहिंजो हुसैन निहारे। गौर कजा मोहतरम, गौर कजा लफ़्ज़नि जे मथां इमाम हुसैन खुतबो केड़ो दिनो पान फरमाइन था, ओ यजीदियो अन्या बि वक्त थव। तवज्जह कर मुसलमान, ही जेको तोखे मरण का पहरे वक्त मिली रहियो आ, हे इहो इए न मिली रहियो है मुझे मुस्तफा जी भी सुन्नत आ, इमाम हसन हुसैन जी भी सुन्नत आ। यजीदियन के फरमायो, ओ यजीदियो अभी वक्त थव, मुझो अली अकबर तवा शहीद कयो, एक मोमिन तवा शहीद कयो, अली असगर शहीद कयो, एक मोमिन शहीद कयो, मुझो कासिम शहीद कयो, एक मोमिन शहीद कयो, हुर्र के शहीद कयो, एक मोमिन के शहीद, हेतरा मोमिन शहीद कया थव। अज सभिनी जो वारिस मां हुसैन चवाव थो, मूता मुड़ी वञो त हे मिड़ई गुनाह जो करे छॾियाव। सब्र हुसैन दे निहार, हालांकि सजी मुझे हुसैन के मुझे मुस्तफा सब कुछ बुधाया तो बुधाया तो, लेकिन सब्र हुसैन निहार पान खुतबो था जन छाजेला इहो खुतबो दिनो जे चई त इहे रूप बुधाए छे मता हसरत रह जी वजे। बुधाई इमाम अली यो खुतबो छाजेला दिनो जो इनला दिनो, जो मुझे मुस्तफा के उम्मत सा प्यारा, जो मुझे हुसैन के भी पाजे नाने जे उम्मत सा प्यारा। सामो यहूदी कौन हुया, ईसाई कौन हुया, मुर्तद कौन हुया, कलमे वारा हुया, ये खबर तो खे पहुंचे सुने हुसैन सुन्नत अदा कया। चौथ जदे असां मैदान ताइफ में था, मदीने जे मीर मैदान ताइफ में इन ला वया, जहन्नम खे बनाइण वया, उन्हनि जवाब में पत्थर हया, एतरा पत्थर हया, मुझे कलम मुस्तफा जे वजूद पाक मां खून वहण शुरू थियो।
यार के टेक दई वेठा रब जिब्रील के मोकलियो जिब्रील आयो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो जो रब तो फरमाए अज महबूब हथड़ा खण तही जबल ऊंधा करे छड़िया वजूद खत्म थी वने मुझे मुस्तफा करीम ले निहार जख्मन सा चूर लगा जिस्म मा खून वही रहो मुझो मुस्तफा उन जालिम पोए नस्ल के दिसी रहो चवे तो मुझा मौला या त रहमत लिल न बनाई हां जे रहमत लिल आलमीन बनायो थई तुझी दुआ कबूल कर मौला हिनन ते अजाब न कर मन हिनन कर्मा को मुसलमान थे मां मुस्तफा ला तमाम दुनिया का ओ वधिया अजीजा ने मन दुश्मन जे औलाद ला घुरण कह जो कम्मा चो मदीने जे मीर जो हिते मदीने वारे मीर जो बचड़ो आ हिकड़े पासे बचड़े जो मुजा दोस्त जसद खाकी पयो आ दुनिया जी तारीख के खबर आ मुझे इमाम अली मकाम जी सुहारी कारिया जदे सुने इमाम अली अकबर जे जसद खाकी के खणी मोटिया जेका सुहारी कारी हुई गम में अच्छी थी वैया अजीजा ने मन ये सबई दर्द पोइते वराए मुझे मुस्तफा करीम जे सुन्नत के मुझे महबूब जे बचड़े जिंदा करे कायनात के दर्स दिनो ओ कायनात वारो हिकड़े पासे बचड़न जा खून हुजन हिकड़े पासे अल्लाह जी रजा हुजे खून पासे ते कजो रब जी रजा कबूल कजो दुश्मनन के सजड़ो करे चयो मुझे सबनी बचड़न जा कातिलो ओहे मोमिन हन उनन जो वारिस मां हुसैन हा अज बि अचो तौबा कयो त मां हुसैन दुआ तो घुरा रब तवा के मुआफ करे छदींदो अहल बैत जे बचड़े मुझे महबूब मदीने वारे मीर जे बचड़े इन टाइम ते भी सखावत जो दरिया जारी रखियो तवज्जह कजा दोस्त पर खुदा के मंजूर न होयो उनन मां कहीं न बुधो इमाम हुसैन चयो त पो हाने बी गाल भी बुधी छलियो वे मुजा सबई बचड़ा मोमिन हन मां हुसैन रुगी मोमिन न या हे दीन जे खातर कुर्बान थिया हन मां हुसैन खुद दीन याद रखी छो मोमिन जो खून उन जो वारिस माफ कंदो आ पर जे कदे तवा उन मोमिनन जे सरदार उन मोमिनन जे बाबे दीन जे खिदमतगार दीन के बचाण वारे हुसैन ते जे कदे वार कयो त मुझे हुसैन फरमायो याद रखो क़यामत ताईं तवा जी मुआफी तकाने पर लानत तवा जे गिची में मुकद्दर बन जीवींदी मुझे इमाम अली मकाम इन जगह ते वेही करे मुखे बुधाए त उनन के जहन्नम मां कढण चाह्यो या न चाह्यो जवाब दियो मुसलमान तोखे दर्स मिली रहो आ ओ नढड़न गालन ते रुसण वारा थोड़न गालन ते बिरादर टोड़न वारा मामूली गालन ते झेड़ा झट्टा करे एक बेजा खून करण वारा खबरदार थी इहो तरीको इस्लाम जो ना है इहो तरीको दीन जो ना है दीन इस्लाम जो इहो तरीको आ त तू बे के हिकड़ो डोह माफ कर रब तुझा हजारे डोह माफ करे छदींदो आखिरी तरफ मोटा चौथे इमाम हुसैन जे सिर मुबारक जी करामत बुधाया या इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथन में हथ खड़ियों पेरन में जंजीरों या उन जी मुझा दोस्त अजीज करामत रस्ते जी बुधाया या मदीने पहुंचण जी बुधाया हिकड़ी गाल जेका चौसा बुधाया बकला का पूरा थी ना बस कंदो अजीजा ने मन जल्दी फैसलो करे बुधायो अज गाल तवा जी हलंदी अर्ज है फकीर करे बुधाइंदो अज शेर शायरी कोन कई थम सिर्फ इन करे बहराड़ी जो माहौल आ सादे गाल भला समझ में अचे कसम दवा खुदा जो रिया न कजो
खुदा पुछंदव जे रिया कंदो चो त मूं कोशिश कई आ सफ़ा सादड़ी बोली ॻाल्हायां त हर हिकु फ़कीर आशिक समझी वञे ॻाल्हि समझ में अचे थी जन के समझ में आई आ भला हथ मथे खणो ॾिसां माशाअल्लाह अल्लाह ताला तव्हां खे जल्द मदीने जो दीदार नसीब कर दुरूद हिकिड़ो दफ़ो पढ़ो त पाणी जा ॿ ढुक पी वठ बिन कलाकनि ताईं भी थकबो न आहियां पोइ थक जी ख़बर पवंदी आहे पर गर्मीअ जो एहसास आहे मूंखे हाणे तव्हांखे ॻाल्हि कहिड़ी ॿुधायां इमाम ज़ैनुल आबिदीन जी करबला खां बाद मदीने वारे ज़िंदगीअ जी ॻाल्हि ॿुधायां या जेॾीमहिल करबला जो काफ़िलो वञे थो पियो मुंहिंजे ज़ैनुल आबिदीन रस्ते में छा कयो या उहो ॿुधायांव हिकिड़ी ॻाल्हि बाक़ी हड़ई ॻाल्हियूं त पूरियूं कोन थींदियूं जेका चओ जल्दी ॿुधाए वठो ॿई थोड़ो टाइम जो ख्याल रखो बस हाणे मां तव्हांजी ॻाल्हि नथो ॿुधां इमाम ज़ैनुल आबिदीन जी छो त ज़ैनुल आबिदीन उन जो नालो ख़बर अथव तमामु घटि माण्हुनि खे ख़बर किस्सो खणणु सवलो आहे तारीख़ खे सम्झणु ॾाढो ॾुखियो इमाम ज़ैनुल आबिदीन जो नालो ख़बर अथव सभिनी खे ख़बर आहे इमाम ज़ैनुल आबिदीन उन जो नालो छा आहे अदा ॿुधा नौजवान उन ॿुधायो इमाम ज़ैनुल आबिदीन जो नालो अथव अली बिन हुसैन नालो छा आहे अली नालो आहे बिन मना पुत्र अली पुत्र हुसैन जो त पोइ सवाल कयो त भला पोइ उनखे ज़ैनुल आबिदीन छो था सॾीन ज़ैनुल आबिदीन जी माना आहे इबादत जो सींगार रात ॾींहुं सुहिणो अली बिन हुसैन मुसल्ले ते रहियो इन करे दुनिया उन जो लक़ब रखी छॾियो इबादत जो सींगार आहे त ज़ैनुल आबिदीन छो त मुंहिंजी अम्मा फातिमत ज़हरा अल्लाह अल्लाह अम्मा फातिमत ज़हरा जो सलामुल्लाह अलैहा रात जो बचड़न खे आराम कराए मुसल्ले ते बीहंदी आ सुबुह फजर जी अज़ान ईंदी आ झट में कंधु मथे खणी अल्लाह खां दुआ घुरंदी आ मौला कॾहिं रात वॾी कंदे तो तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी न्याणी सजदो करे ढो कंदी अम्मा फातिमत ज़हरा दुआ घुरंदी आ ओ मुझा करीम रब कॾहिं रात एतिरी लंबी कंदे जो तुंहिंजे महबूब जी बचड़ी सजदो करे ढो कंदी उन महबूब जे बचड़ीअ जो पोटो केर जो इमाम ज़ैनुल आबिदीन एतिरी इबादत कंदो आ जो इबादत कंदे कंदे रातिन जो रातियूं गुज़री वेंदियूं आहिनि इन करे उनखे इबादत जो सींगार सॼो ओहो ज़ैनुल आबिदीन ओहो ज़ैनुल आबिदीन करबला खां बाद जॾहिं मदीने पाक में आयो त मदीने में कोन रहियो तवज्जो सां ॿुधजा मदीने में गला गला मदीने में कोन रहियो छो कोन रहियो अबाणा जॾहिं घरड़ा ॾिसबा आहिनि त यादूं हर हर ताज़ियूं थींदियूं आहिनि मदीने का कुछ मैल बाहर इमाम ज़ैनुल आबिदीन मुझा दोस्त अजीज बहराड़ीअ जे माहौल में पंहिंजो पखड़ो अॾियो पंहिंजो घरड़ो ठाहियो उन्हनि ज़िंदगी उते कीअं गुज़ारी बस कुछ लम्हात मां तोखे वठी हलां कंहिंजी ज़ुबानी ॿुधाई जो सदन जे सुहिणे पुट इमाम बाक़िर साईं जी ज़ुबानी ॿुधाई इमाम बाक़िर साईं फरमाइन था केर था फरमाइन इमाम बाक़िर साईं फरमाइन था त मुंहिंजो दिल बरबो सुणो ज़ैनुल आबिदीन मुसल्ले ते रात ॾींहुं वेठो हूंदो हुयो करबला खां बाद कॾहिं बि इमाम ज़ैनुल आबिदीन थधो पाणी कोन पीतो कॾहिं बि अली असगर जे अमड़ थधो पाणी कोन पीतो करबला वारनि जो कहिड़ो किस्सो तो पुछी सच पुछी त करबला जो किस्सो हां ॾारे विझंदो आहे खुदा जो कसम हां जीअं डरंदो आहे न हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ हुई अल्लाह दुला मदीने वारे जा
कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ अज शहर मदीनो छड़े बचड़न वञी ऋण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो शान कर बलावा रन जो त बुधी अज अखड़ आब वहायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो हिकरे ततल बीवारी हुजे ढुक पानी अल्लाहू प्यासा हुजने हिकरे ततल बीवारी हुजे ढुक पानी अल्लाह जे प्यासा हुजन केर आबे कौसर जा जे मालिक हन चो आबे कौसर जा जे मालिक हन अजु कैद किस्मत तन खे करायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो करबला जे मैदान खां 6 साल पो घणा साल गौर कर सुन्नी करबला जे मैदान खां 6 साल पूरा बाद में मुख्तार सकफी ने एक शख्स इमाम हुसैन जे करबला जे मैदान जे पलांद वठण जो ऐलान कयो आहे हिकड़ी गाल तो बस बुधाए गोली दो वयो मारी दो वयो कीअं मुआ कह बे दफे बुधाईंदो मैं हिकड़े शख्स जो जिक्र तो कया जे जो नालो इब्ने जियाद छा नालो आ इब्ने जियाद जे जो नालो आ लूरियो कमजोर मुजा दोस्त अजीज जेडी मल मुख्तार सकफी जा मानू उनके गोलन जे करीब पोता घोड़े के ड्रोड़ाईंदो भजन शुरू कये ड्रोड़ंदे रब जे कुदरत जा फैसला निहार काडे वयो चो मदीने जे सरहदुन में अची वयो काडे वयो चो मदीने जे सरहदुन में अची वयो घोड़ो बेहाल थी किरी पयो प्यादल ड्रोड़न शुरू कये ड्रोड़ी अध बेहोशी जे हालत में जह जवान जे दरड़े ते अची किरियो ओहो जवान केरा चो उन जो नालो इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम ज़ैनुल आबिदीन जे दरड़े ते अचे किरियो रब जो फैसलो निहार को वक्त मिले इंशाअल्लाह ताला तोखे बुधाया त जेके करबला में जन की सकया उनन जी पछाड़ी कहिड़ी थी कुत्ते खां भी बदतर रब उनन के इंतकाम वरतो इंशाअल्लाह ताला वक्त हुंदो त कदे बुधाईंदो मैं ड्रोड़ंदो अची इमाम ज़ैनुल आबिदीन जे दरड़े ते किरियो छो त घरड़ो इमाम ज़ैनुल आबिदीन जो काथे आ जो मदीने खां ॿाहिर काथे आ जवाब दे मदीने खां घणा साल करबला खां बाद गला घणा साल तारीख जा वर्क याद कर 6 साल बाद में जडे मुजा दोस्त इब्ने जियाद ड्रोड़ंदो अची किरियो अल्लाह रड़ियूं कण लगो पानी अंदर मुझे महबूब जो बचड़ो इमाम हुसैन जो बचड़ो कह जो पुट्रा जे अमड़ जो नालो बीबी शहर बानुआ मुझे इमाम हुसैन जो बचड़ो अम्मा फातिमा ज़हरा जो पोटरो अलीउल मुर्तज़ा जो पोटरो मुजा दोस्त अजीज मुसल्ले ते वेठो आ बाहर सवाली ताहू पियो करे पानी इमाम ज़ैनुल आबिदीन पानी जो वटो कटोरी खइया फिकर जो थां खयो आ खणी उनके पानी दिनो जी उन पानी पीतो अखियूं न खुलियो चे खुदा जे वास्ते वरी पानी दे मुझे इमाम ज़ैनुल
ज़ैनुल आबिदीन फरमायो सब्र कर, वरी पानी खणी आया। जेडी मल ॿियो वटो पानी जो पी बस कयई, अखियूं खुलियूं ॾिसे त ॿियो नाहे इमाम ज़ैनुल आबिदीन। जेके हथन सा हथ कड़ायूं हणायम, जेके पेरन में डंडिया बेड़ियूं हणायम, ही त उहो ही जवाना। अखिन के महटी ॾिठई त उहो ही जवाना, मगर महसूस मुझो महबूब जो बचड़ो नथो कराए त मूं तोखे सुञातो आ। इन पलीत जे अंदर में ख्याल आयो त इमाम ज़ैनुल आबिदीन मूंखे सुञातो नाहे। थोड़ो अॻिते वञी मोटियो, निहारे चवे थो, ऐ नेक सूरत वारा जवान, लगे तो तो मुखे को न सुञातो आ। बस एतरे चवण जी देर हुई, इमाम ज़ैनुल आबिदीन जूं अखड़ियूं इए वसण शुरू थियूं जीअं सावण जो मींह वसंदो आ। पाण फरमायो, ज़ालिमा ओ ज़ालिमा ओ ज़ालिमा, जानी जिगर भा मुझो अली अकबर तां कीअं शहीद कयो मूंखे ख़बर आ। मुझो मासूम 6 महीनन जो भाजड़ो अली असगर तमा कीअं तड़पायो मूंखे ख़बर आ। मुझे बाबे दिलबर जे जिस्म मुबारक जे मथा ज़ालिमो तमा घोड़ा कीअं डोड़ायो मां ज़ैनुल आबिदीन खे ख़बर आ। असां जे पाकन के रस्ते में उठन जे उघाड़ी पुठीअ ते ज़ालिमो तहां कीअं विहारियो मां ज़ैनुल आबिदीन खे ख़बर आ। हिक हिक घड़ी मां ज़ैनुल आबिदीन खे ख़बर आ। केर थो पंहिंजे प्यारन जा दुख विसारे सघे। ओ ज़ालिमा इहो सवाल न कर त मूं तोखे न सुञातो आ, मूं तोखे सुञातो आ। उन ज़ालिम चयो जे सुञातई त पानी छो ॾिनई। सुणे इमाम फरमायो, ओ ज़ालिमो, हो तव्हां जो किरदार हुयो, ही आले रसूल जो किरदार वा। ऐ यज़ीदियो, तव्हां पंहिंजे तॾे जो हया कोन कंदा हो, मेहमानन खे मारींदा हो, ज़ुल्म कंदा हो, मगर आले रसूल जो इहो कमाल आ। दुश्मन भी दरड़े ते ईंदो आ त उन जी उन बर्दाश्त कान कई वेंदी आ। ओ मुझे दिल पर हुसैन जा गुलाम, हुसैनी सदाइण वारा है, फिक्रा याद कजा। दुश्मन भी तॾे ते चई त उनके तानो न ॾिजां, बल्कि उन जी रब जे रज़ा ला मदद करे छॾजां। छो त मुझे सुहिणे हुसैन जे बचड़े इमाम ज़ैनुल आबिदीन खे याद कजां त उन जवान कीअं सब कुछ भुलाए। मुझा दोस्त अजीज कयो, थोड़ो अॻिते वधां। उन इमाम ज़ैनुल आबिदीन जो बचड़ो इमाम बाक़िर साईं फरमाए रहियो आ, केर गाला मिठा। इमाम बाक़िर साईं फरमाइन था त मुझे बाबा साईं वट तवज्जो कजा। मुझे बाबा साईं वट अकीदत मंद माण्हू ईंदा हुया, मुझे मुस्तफा जा आशिक दीवाना ईंदा हुया, तोहफा खणी ईंदा हुया, कॾहिं बकर काहे ईंदा हुया, कॾहिं अनाज खणी ईंदा हुया, कॾहिं कपड़ा खणी ईंदा हुया। इमाम बाक़िर साईं फरमाए थो त खुदा जो कसम, जीअं रात थींदी हुई दुनिया सुमी पवंदी हुई, मुझो मिठड़ो बाबा इमाम ज़ैनुल आबिदीन कमजोरीअ जे बावजूद उन सामान खे पंहिंजे मथड़े ते रखंदो आ। लठड़ी हथ में खणी करे मदीने पाक जे गलिन में वेंदो आ। जिते जिते ग़रीब ॾिसंदो आ उन्हनि जो दरड़ो ठड़काए मुझो ज़ैनुल आबिदीन उन्हनि खे वञी ॾेई ईंदो आ। इमाम बाक़िर साईं फरमायो, हिकड़े ॾींहुं अर्ज़ कयम, ओ मुझा दिलबर बाबा, तव्हां कमज़ोर थी विया हो, मां तव्हां जो जवान पुट मौजूद हां। ओ मुझा बाबा, इहो सामान मूंखे ॾियो त मां ग़रीबन ताईं पहुचाए अचां। रुगी नालो तव्हां ॿुधायो, पहुचाइण तव्हां जे बच्चे जो कम आहे, कंहिं ग़ुलाम जे हवाले नथो कयां। इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे बचड़े
बचड़े दे निहारे अखिड़न में लुड़क लाड़े जेको जुमलो चयो ओ फकीर गोठ कौड़ल खान चांटियो जे अंगण ते वेहण वारा पट ते वेहण वारा याद कजा इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो बच्चा बाकिर जी मुझा बाबा अज कन खोले बुधी छदे मां ज़ैनुल आबिदीन पंहिंजे ऐं खुदा जे दरमियान में तो बचड़े खे भी नथो अचण दियां ए मुझो ही मुझे रब जो मामिलो इमाम ज़ैनुल आबिदीन जो बचड़ो इमाम बाकिर न्यारे तो बाबा वज़ाहत कयो पाण फरमाइन था बचड़ा अगर मां तोखे कह गरीब जो सामान दियां तो फलाणो गरीबा असा गरीबी डिठिया असा गरीबी डिठिया असा मजलूमियत डिठिया ज़ैनुल आबिदीन नथो चाहे तो उन जो नालो मुझे बचड़े बाकर के भी खबर पवे एक खुदा के खबर भी मुस्तफा के खबर टी मां ज़ैनुल आबिदीन के खबर मुसलमान छा हाल आज जे अमीरन जो हिकड़ो पखो पंज पंज वडेरा हथ पखे में विजी फेसबुक ते फोटो कढाए मोकिल पखो था विरायो गरीबन के ख्वार करण हिकड़ी अन्न जी बोरी त परे अधमण जो थेलो चरण जो या अटे जो पंज पंज पाड़े जा मानू गड हथ विजो फेसबुक ते तस्वीरूं कढाए पियो छाए जे गरीबन जी मदद था कयो या गरीबन जी मदद न पियो करी जन्म जी टिकट पियो खरीद करी छो उन गरीब के गरीब बनाइण वारो केर आचो मुझो अल्लाह तोखे तौफीक ॾियण वारो केर आचो मुझो अल्लाह जेकर सुभाणे तू इन जगह ते अची ऐं तोखे केर हिकड़ो अटे जा 20 किलो ॾेई ऐं तुंहिंजी तस्वीर कढी दुनिया ॾे मोकिले ॿुधाए त तोखे ॾुखियो लॻंदो या बुरो लॻंदो।